नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ। उम्मीद आहे सब ख़ुशि हूंदो। अॼु जो भला ॾींहुं अव्हांखे मुबारक हुजे। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। अॼु जो टॉपिक असांजो इस्तग़फ़ार जे हवाले सां आहे त कोशिशि कयो त ज़िंदगीअ में इस्तग़फ़ार खे ज़रूरु आणियो। इस्तग़फ़ार जी बरकतूं तमामु घणियूं आहिनि। चाहियो था त ज़िंदगीअ में ख़ुशी हुजे, चाहियो था त सभु कम तव्हांजा आसान थियनि, चाहियो था त रहमतूं नेमतूं तव्हांजे मथां तमामु घणियूं हुजनि, त कोशिशि कयो उथंदे वेहंदे अस्तग़फ़िरुल्लाह 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 इहे कंदा रहो, कसरत सां कंदा रहो। दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ो। इस्तग़फ़ार तव्हांजा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। कोशिशि कयो उन ते रिसर्च कयो। मां नंढड़े वीडियो में यकीनन घणो कुझु नथो ॿुधाए सघां। सिर्फ़ु मुंहिंजो वीडियो ठाहिण जो मेन मक़सदु इहो आहे त अव्हांजो ध्यानु उन तरफ़ ॾियारिया वञे। त कोशिशि कयो त जेकी मां तव्हांखे वीडियोज़ में ॻाल्हियूं ॿुधायां थो उन ॾे पंहिंजो ध्यानु ॾियो ऐं ज़िंदगीअ खे तमामु ख़ुशगवार ऐं आसान बणायो। कोशिशि कयो, अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजी मदद कंदो। त इस्तग़फ़ार खे पंहिंजे ज़िंदगीअ में तमामु घणो इन करे वठो। कोशिशि कयो खाईंदे फिरंदे उथंदे वेहंदे अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। तव्हां यकीनन उहो क़िसो त ज़रूरु ॿुधो हूंदो इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जो, त जॾहिं उहो कंहिं मस्जिद में आयुसि, कंहिं सफ़र तां आयो, मस्जिद में आराम करणु चाहियो त मस्जिद वारे पेशवा उनखे उते आराम करणु न ॾिनो ऐं हिकु नान भाई जेको हुयो उन चयो त तूं हुन महिमान खे न चओ, हिनखे मां पंहिंजे घर वठी थो वञा। ऐं जॾहिं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह उनजे घर विया त उहो नान भाई जेको आहे, जेको कमु करे पियो, कमु करण सां गॾोगॾु अस्तग़फ़िरुल्लाह 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 पढ़ंदो रहे पियो। त नान भाई खां साईं जन पुछियो त भला हे जेको तूं पढ़े थो अस्तग़फ़िरुल्लाह, छा तोखे हिन मां फ़ाइदो बि पियो आहे? त हुन पियो चयो साईं बिल्कुलु, मां तमामु हिकिड़ो ग़रीब माण्हू हुयुसि, अॼु अल्लाह जो शुक्र आहे त मां पंहिंजो हक़ हलाल जो रिज़्क़ रोज़ी कमायां थो ऐं मालिक मूं ते महिरबानी आहे। सभु मुंहिंजूं मुरादूं पूरी थी वियूं आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ी रहे थी त मां अहमद बिन हंबल रहमतुल्लाह सां मुलाक़ात करणु चाहियां थो, जेकी अॼु ताईं न थी आहे। त अहमद बिन हंबल चयुसि त ए शख़्स तूं ख़ुशि नसीब आहे, बेशक अल्लाह तुंहिंजी दुआ क़बूल फ़रमाई आहे, मां ई अहमद बिन हंबल आहियां। त इस्तग़फ़ार जूं बरकतूं तमामु घणियूं आहिनि। कोशिशि चाहियो था त रोज़गार में बरकत हुजे, जेके बेरोज़गार आहिनि त उहे चाहिनि त असांखे रोज़गार मिले, जिन खे औलाद न आहे, जेके नाफ़रमान जिन खे औलाद अल्लाह पनाह ॾे, त कोशिशि कयो इस्तग़फ़ार कयो, ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदव। कोशिशि कयो इस्तग़फ़ार जेतिरो कसरत थी सघे इस्तग़फ़ार जी कसरत कयो ऐं दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहो। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। दुआउनि में यादि। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।